الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ أخذ الله ميثاق الذين أوتوا الكتاب لتبيننه للناس ولا تكتمونه فنبذوه وراء ظهورهم واشتروا به ثمنا قليلا فبئس ما يشترون ولا تحسبن الذين يفرحون بما أتوا ويحبون أن يحمدوا بما لم يفعلوا فلا تحسبنهم بمفازة من العذاب ولهم عذاب أليم ولله ملك السماوات والأرض والله على كل شيء قدير صدق الله العلي العظيم درود शरीफ पढ़ो اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला पंहिंजे मख़लूक़ात में हर शइ जे मौत ऐं फ़नाइयत जो बयानु फरमायो ऐं हर हिक खे आख़िरत में पंहिंजे कए जो अजूरो बदिलो ॾियण जो बयान बि फरमायो ऐं इन सां गॾोगॾु मुसलमाननि खे पंहिंजे दुनिया जी इस्लामी ज़िंदगीअ में जेके जेके आज़माइशूं अचणियूं आहिनि उन्हनि जे मुतालिक़ बाख़बर कंदे पुरआज़म रहण जी तलक़ीन कंदे बि बयानु फरमायो हो त अञा घणो कुझु तव्हां सां थींदो जेको तव्हां सां थियो आहे दीनी इस्लामी ज़िंदगी गुज़ारींदे आज़माइश इम्तिहान जेके तव्हांजे मथां आया आहिनि अञा घणा कुझु ईंदा पोइ उन्हनि खां हिमत हारे न वेहिजो मज़बूत थी करे उन्हनि सां मुंहुं ॾिजो हथ ॿधी सुस्त थी बेकार न थी पइजो पुख़्ता मज़बूत ऐं साबित क़दम रही करे मां अल्लाह ताला जे ॿुधायल तरीक़े ऐं मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैरवीअ खे चंबड़ंदा अचिजो। गुज़िरियल आयतुनि जे अंदरि इहो बयानु हो। अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व ताला यहूदियुनि ऐं नसरानियुनि मुनाफ़िक़नि जे मुतालिक़ बयानु कयो आहे। इन बयान में अल्लाह तबारक व ताला उन्हनि जूं ॿ वॾियूं ख़राबियूं बयानु कयूं आहिनि। उन्हनि ख़राबियुनि खे बयानु करण खां पहिरियां ऐं आयतुनि जो तर्जुमो करण खां पहिरियां थोरो ख़ुलासो ज़हन जे अंदरि रखणो पवंदो त जीअं आयतूं आसानी सां सम्झ में अचनि। अल्लाह तबारक व ताला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे अञा पैदा न फरमायो हो इन खां पहिरियां हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम, हज़रत याकूब अलैहिस्सलाम, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम, ये तमाम तर बनी इसराइल जा पैगंबर पंहिंजे पंहिंजे दौर में पंहिंजे पंहिंजे उम्मत जे माण्हुनि खे नसीहत कंदे गुज़रिया। अल्लाह तबारक व ताला उन्हनि मां ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मथां तौरात नाज़िल कयो, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे मथां ज़बूर नाज़िल कयो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मथां इंजील नाज़िल कयो। पोइ यहूदियुनि ऐं नसरानियुनि खां तौरात ऐं इंजील जे किताब जे ज़रिए अल्लाह तबारक व ताला हिकिड़ो मुआइदो कयो हो, वाइदो ऐं वचन वरितो हो। उहो ही हो त तव्हांजे दौर में अगरि
मुंहिंजो आख़िरी पैगंबर अची वञे त तव्हां हुनजी ताबेदारी कजो। ऐं ॿिए नंबर में उहो त अल्लाह तबारक व तआला जे इल्म में हो त कॾहिं मूंखे मोकिलणो आहे। ऐं ॿिए नंबर में मुआहिदे में इहा ॻाल्हि हुई त हिन तौरात ऐं इंजील में जेके ॻाल्हियूं असां आख़िरी पैगंबर जे मुतालिक़ लिखियूं आहिनि उहे पंहिंजे क़ौम जे माण्हुनि खे ज़रूरु ॿुधाइजो, त पोइ तव्हांजी क़ौम ख़ानदान दर ख़ानदान नसुल दर नसुल जीअं हलंदी वेंदी त उन्हनि खे पंहिंजे किताब आसमानीअ मां मिलियल तालीम यादि हूंदी, बाख़बर हूंदा, त पोइ मुंहिंजो आख़िरी पैगंबर जॾहिं ईंदो त हुनखे सुञाणे वठंदा। पोइ तौरात ऐं इंजील में जेके ॻाल्हियूं मां आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ लिखियूं आहिनि उहे छुपाइजो न, माण्हुनि खे ॿुधाईंदा अचिजो। ऐं ॿिए नंबर में उन्हनि ॻाल्हियुनि खे एतिरो साफ़ साफ़ बयानु कजो, इन में कंहिं बि क़िस्म जो लिक, कंहिं बि क़िस्म जी का मूंझारे वारी शक्ल बयानु न कजो जो तव्हां खां बाद जेसि ताईं मुंहिंजो आख़िरी पैगंबर अचे तेसि ताईं उहे शक शुबे में पैदा थी पवनि। इन ॻाल्हियुनि खां बचिजो। ख़ुसूसन आख़िर ज़मान पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बिशारत वारी ख़बर त उहो ईंदो, मथां सम्झो त असांजे मथां ई नुबूअत पूरी ऐं ख़तमु आहे। मूसा अलैहिस्सलाम खां पोइ मथां सम्झो तव्हां त ॿियो कोई नबी न ईंदो। ईसा अलैहिस्सलाम खां पोइ मथां तव्हां नसरानी सम्झो त कोई पैगंबर न ईंदो, बसि असां ते नुबूअत एंड आहे, ख़तमु आहे। न न, आख़िरी पैगंबर ईंदो, उनजो नालो, उनजो ख़ानदान, उनजो नसब, उनजो शहर, उन जूं ख़ुसूसियतूं, उनजी बचपन, उनजी जवानी, उनजी अबो अम्मा, उनजो ख़ानदान, सभु कुझु तव्हांखे तौरात ऐं इंजील जे ज़रिए ॿुधायूं था। इहे साफ़ साफ़ माण्हुनि खे ॻाल्हियूं ॿुधाइजो, छुपाइजो बि न। ऐं पैगंबर तव्हांजे दौरान अगरि अची वञे त तव्हां बि इताअत कजो। इहो वाइदो ऐं वचन अल्लाह तबारक व तआला तौरात ऐं इंजील जे ज़रिए यहूद जे उलमा खां ॼण त वरितो। ज़ाहिर आहे जेको किताब पढ़ंदो उहो मुआहिदे में शामिल थींदो, जेको पढ़णु ॼाणे ई नथो त उहो मुआहिदे में शामिल ई कोन्हे। त उन दौर में जेके यहूद ऐं नसारनि जा उलमा इकराम तौरात ऐं इंजील खे सम्झनि पिया, उन्हनि सां ॼण त इहो मुआहिदो आहे, तव्हां सम्झो आहे, हाणे तव्हां ॿियनि ताईं पहुचाइजो। पोइ हाणे रिवायत जे अंदरि ईंदो आहे, इन्हनि ॻाल्हियुनि जे पढ़ण खां पोइ यहूद जे उलमा में काफ़ी सारियूं कमियूं कोताहियूं थी पियूं। जीअं जीअं हुज़ूर सलातो सलाम जे मुतालिक़ तालीम हुननि पढ़ी सम्झी, तीअं तीअं हुननि खे शैतान भुलायो, हुननि लिकाइण छुपाइण शुरू कई, माण्हुनि खे चङी तरह न ॿुधायूं। या अॻियां कोई अहिड़ो ताक़तवर माण्हू अची वियो, उनखे जॾहिं हक़ सच ॿुधाइणो पइजी वियो त मरोड़े सरोड़े ॿुधायूं, थधो ऐं नॉर्मल करे ॿुधायूं। या जेकॾहिं को अञा अहिड़ो माण्हू अची वियो जंहिं 5 रुपया हिननि खे ॾिना त पोइ उन्हनि खे तौरात ऐं इंजील जी आयत ई मटाए बि ॿुधायूं। थोरी क़ीमत में पंहिंजे तौरात ऐं इंजील खे तब्दील कयूं, गोया के दीन पंहिंजो विकिरो कयूं थोरी क़ीमत में। इहे उन्हनि में ख़राबियूं अची वियूं। एतिरे ताईं जो उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि यहूद जे उलमा खां कुझु ॻाल्हियूं पुछियूं तौरात जे मुतालिक़। रिवायत जे अंदरि ईंदो आहे, इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह इहा रिवायत पेश कई आहे त हिकु दफ़े हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन यहूदनि खां पुछो त तव्हांजे तौरात में इंजील में असांजे नुबूअत जे मुतालिक़, ख़ुसूसन मुंहिंजे मुतालिक़ छा छा लिखियलु आहे, कुझु ॿुधायो त सही। हुननि लिकाईंदे, ॻाल्हि गोल मोल कंदे, मटाए सटाए ॿियो कुझु ॿुधायो। उहो ॿुधायो ई न जेको तौरात में इंजील में हुयो। पोइ वरी हुज़ूर सलातो वसलाम जन खे त अल्लाह तबारक व तआला वही जे ज़रिए मालूमात ॾेई छॾी। जॾहिं हुज़ूर सलातो वसलाम जन वटां उथिया
पंहिंजे मुंहुं वञी थिया पोइ उते ख़ुशि पिया थियनि बगलियूं पिया वॼाइनि केॾो वॾो धोखो ॾेई आयासीं केॾो उबतो ॿुधाए आयासीं अॼु वॾी धोखेबाज़ी असांजी कामयाब वई ख़ुशि पिया थियनि ऐं पंहिंजे दौर में यहूदी तौरात इंजील खे जॾहिं माण्हुनि जे आॾो बयानु कंदा हुआ त हक़ छुपाए लालच में अची मटाए 5 रुपया वठी करे पंहिंजे आयतुनि खे तब्दील करे जेके इहे गुनाह जूं सूरतूं ईजाद कंदा हुआ उन ते ख़ुशि थींदा हुआ त असांजे इन्हनि हरकतुनि जी कंहिंखे ख़बर ई कान्हे या असां जेका कुझु चालाकी कई आहे इन में असांखे ॾिस केॾो वॾो नफ़ो मिलियो केॾो पैसो केॾी दौलत मिली ऐं अलाह ताला जे इंजील या तौरात में का कमी बि कान आई असांजे चवण सां थी त कोन पियो असांखे पैसा मिलिया आयत में मटिजी वई बाज़ औक़ात हुननि ईअं कयो जो तौरात ऐं इंजील जा नवां नुस्ख़ा लिखायूं पोइ जेके जेके आयतूं हुननि खे अमीर माण्हुनि खे न हूंदियूं ॿुधाइणियूं उहे उन्हनि में न लिखियऊं जॾहिं कोई अहिड़ो दौलतमंद माण्हू सरकारी माण्हू ईंदो हो उनखे तौरात जो हथ जो लिखियल उहो नुस्ख़ो पेश कंदा जेके जंहिंजे अंदरि उहे आयतूं न हूंदियूं जेके हुन सरकारी माण्हू खे न वणंदियूं केतिरा ई नुस्ख़ा ईअं तयारु थी पिया कंहिं दोस्त यार खे जॾहिं जेका ॻाल्हि न वणंदी उन्हनि जे लाइ हिकिड़ो नुस्ख़ो ॿियो तयारु थियो उन में कुझु आयतूं उन मां कढियूं वियूं ॿिए जे लाइ वरी ॿियो टे जे लाइ वरी टियों सज़ा जेकॾहिं कंहिं हिकिड़े खां चोरी थी पए नंढे ग़रीब माण्हूअ खां त उनखे निजो पिजो तौरात इंजील रखंदा त तुंहिंजे लाइ ॾिस किताब में लिखियो पियो आहे हीअ सज़ा आहे पर जेकॾहिं साॻी सज़ा कंहिं अमीर माण्हूअ ते लॻे थी त पोइ उनजे लाइ वरी ॿियो हथ जो नुस्ख़ो लिखियल उन ॾाढो रखंदा त ॾिस हिन किताब में आहे इहा सज़ा लिखियल उन मां उहे आयतूं खुटल हूंदियूं चवंदा उन्हनि खे त बातो जे लाइ ॾिस किताब में इहा सज़ा कोन्हे ग़रीब जे लाइ उहा सज़ा आहे तो जे लाइ कोन्हे पोइ इन चालाकियुनि ते ख़ुशि थींदा ऐं ॿी रिवायत जे अंदरि ईअं बि ईंदो आहे त हुज़ूर सलातो सलाम जन जॾहिं जंग जे लाइ हुकुम फरमाईंदा हुआ त बाबा असां सां जेके जेके साथी निमाज़ में रोज़े में सफ़र में हज़र में बिरादरीअ में ख़ुशीअ में गमीअ में गॾु आहिनि हुकुम आहे इहे सभु जो सभु जिहाद ते हलो कोई पोइ हिते न रहे त पोइ इहे मुनाफ़िक़ क़िस्म जा माण्हू घर वञी वेही रहंदा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंग ते विया जंग फतह कयूं या नुक़सान थियो आरज़ी तौर ते वापसि आया उन्हनि खां पुछा कयूं त बाबा तव्हां छो कोन हलियो भला जॾहिं हुकुम हो सभिनी खे हलण जो पोइ अचे कसम खणंदा अलाह जो कसम असांखे हेॾी तकलीफ़ हेॾी मजबूरी घर में कमाइण वारो केरु कोन हो घर में बीमार हुयो अबो बीमार अम्मा बीमार बहाना खणी शुरू कनि ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुखालिफ़त करण वक़्तु नऊज़ बिल्लाह मुस्लमाननि खे तकलीफ़ ॾियण वक़्तु हिननि खे कोई बहानो नज़र न अचे कसम खणी माज़रत करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि पंहिंजो पाण खे सही साबित करण जे लाइ वॾियूं माज़रतूं वॾा कसम खणनि पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त रहमतुल आलमीन हुआ रहमतुल आलमीन हुजण जे बुनियाद ते हुज़ूर साईं जन कॾहिं बि कंहिंखे साम्हूं मुंहं ते कोन चवंदा त तूं कूड़ थो ॻाल्हाए बावजूदि हिन ॻाल्हि जे तो सॼी ख़बर पइजी वेंदी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह तबारक व तआला उहा फरासत ॾिनी हुई दुनिया जा सभु मुहद्दिस मुफ़क्किर सभु सहाबी सभु पैगंबर वली बि गॾिजनि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इल्म जे चौथाईअ जे मट में न थींदा अल्लाह ताला हेॾो इल्मु ॾिनो कंहिंजे चहिरे खे ॾिसी करे उनजे ईमान जी ख़बर बि मालूम करे वेंदा पर ज़बान सां कॾहिं बि उनखे कोन चवंदा त तुंहिंजी कैफ़ियत अंदर जी हीअ आहे एॾा शफ़ीक़ महिरबान आहे पर ही मुनाफ़िक़ हुज़ूर जन वटि कूड़ हणंदा हुआ हुज़ूर जन ख़ामोश थी करे ज़ाहिरी तौर ते उनखे कुझु जो न चवंदा हुआ त हू सम्झंदा हुआ त असांजो कूड़ फॻी वियो पोइ वञी ख़ुशि थींदा हुआ ऐं हिक ॿिए खे चवंदा हुआ त ॾिसो कीअं अॼु चालाकी सां जान छॾाए आयासीं ऐं वरी होॾां फिरी करे इहा उमेद रखंदा हुआ त हुज़ूर साईं जन अॼु असांजे बारे में माज़रत वारी ॻाल्हि क़बूल करे ॿियनि जे आॾो बि असांजी तारीफ़ कंदा त हिननि वीचारनि खे ॾिसो न हेॾी मजबूरी हुई तॾहिं न हलिया तारीफ़ जी उमेद बि रखंदा
अल्लाह तबारक व तआला कुरान पाक जो ही आयत नाज़िल करे यहूदन मुनाफिकन जो ये सब शरारतूं चिट्ठियूं करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बुधायो वइ अख़ज़ल्लाहु मीसाक़ल लज़ीना ऊतुल किताब सोना नबी याद रखण जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि ही जॾहिं अल्लाह वाइदो वचन वरितो हो उन्हनि माण्हुनि खां जिन खे किताब ॾिनो वियो इन किताब मां मुराद अहले किताब माना यहूदी ऐं नसरानी अल्लाह ताला वचन वरितो अहले किताब खां त लतुबय्यिनुन्नहु लिन्नास चिट्टो चिट्टो बयान कंदो इन तौरात ऐं इंजील खे माण्हुनि जे आॾो वला तक्तुमूनहु छुपाईंदो बि न फनबज़ुहु वराअ ज़ुहूरिहिम पर हुननि पंहिंजे पुठीअ भर उछलाए छॾियो वश्तरो बिही समनन क़लीला असांजे मुआहिदे खे पुठीअ भर उछलायूं थोरी क़ीमत में असांजे इन मुआहिदे खे थोरी क़ीमत में ख़रीद कयूं विञायूं विकिरो कयूं फबिअस मा यश्तरून क़ुरान तो फरमाए त इन्हनि जी इहा ख़रीदो फ़रोख्त ॾाढी बुरी हुई ॾाढी बुछड़ी हुई इन्हनि जी ख़रीदो फ़रोख्त आख़िरत उन्हनि खां विसरी वई अल्लाह ताला जे तरफ़ खां छल वाइदो ऐं वचन उन्हनि खां विसरी वियो हाणे हिते लफ़्ज़ बयान फरमायो वियो त फनबज़ुहु वराअ ज़ुहूरिहिम उन्हनि पंहिंजे पुठीअ भर उछलायो अल्लाह ताला सां थियल वाइदो असां सिंधीअ में चवंदा आहियूं हिक कन खां ॿुधी ॿिए कन खां कढी छॾियऊं अल्लाह से फरमाए थो पुठीअ भर उछलायो माना पुठी ॾिनऊं इतां हिकिड़ो मसइलो ज़ाहिर थींदो आहे कंहिं बि मसइले खे जे सम्झण खां पहिरियां उनजी हक़ीक़त ऐं गहराई थोरी ज़हन जे अंदरि रखणी पवंदी आहे असां बि चवंदा आहियूं त बाबा क़ुर पाक खे पुठी न ॾे पुठीअ जो मतिलबु छा आहे त क़ुर शरीफ़ ही पियो आहे ही मुंहिंजे अॻियां वेठो आहे माना हितां जेकॾहिं मूंखे पुठी ॾेई वेही रहे त क़ुर पाक बि हिन जे पुठियां थींदो छा इहा पुठी मुराद आहे असां त एतिरी बि कोन एतिरी बि पसंदि न कंदा आहियूं ज़ाहिरी तौर ते त एतिरी बि पसंदि न कंदा आहियूं त अल्लाह साईं चए थो त क़ुर पाक खे क़ुर जे अहकामनि खे पुठी न ॾियो जिन जिन पुठी ॾिनी आहे न अल्लाह ताला जे आसमानी किताबनि खे उन्हनि खे मुनकिर नाफ़रमान काफ़िर लानती सज़ा जो बयानु थियल आहे त लिहाज़ा पुठी ॾियणु जुर्म आहे पुठी न ॾिजे पर हक़ीक़त इहा पुठीअ में मुराद इहा पुठी न आहे पुठीअ में मुराद आहे त क़ुर पाक तव्हां ॾे आयो आहे क़ुर पाक जे अहकामनि खे नथा मञो पुठी था ॾियो क़ुर चवे पियो चोरी न कयो पोइ बि कयो पिया क़ुर चवे पियो शराब न पियो पोइ बि पियो था क़ुर चवे पियो ज़िना न कयो त बि कयो था क़ुर चए थो पराओ हक़ न खाओ त बि खाओ पिया क़ुर चए पियो त कंहिंसां बि ज़ुल्म ऐं नाजाइज़ी नाइंसाफ़ी न कयो पोइ बि कयो पिया इहा आहे पुठी ॾियणु हक़ीक़ी तौर ते तव्हांजे लाइ तव्हांजे रहनुमाईअ जे लाइ किताब मौजूदु आहे उनखे पढ़ी उनखे सम्झी पोइ पंहिंजी ज़िंदगी उनजे मुताबिक़ हलायो गुज़ारियो पंहिंजो कदम पोइ खणो न ऐं पंहिंजी मर्ज़ी हलायव जेकॾहिं त पोइ ईअं चइबो त तव्हां हिनखे पुठी ॾिनी इहा आहे हक़ीक़ी पुठी जीअं अल्लाह से फरमायो त फनबज़ुहु वराअ ज़ुहूरिहिम हुननि पंहिंजे पुठियुनि जे पोयां उछलाए छॾियो साईं कीअं पुठियुनि जे पोयां उछलायूं सच पच हीअं फरमायूं वश्तरो बिही समनन क़लीला थोरी क़ीमत में उन्हनि खे विकिरो ख़रीदो फ़रोख्त कयूं माना असांजे अहकामनि जी उलट पुलट करे छॾियऊं इनखे चयो वियो पुठीअ भर उछलाइणु हीअ हक़ीक़ी पुठी न कंहिं मजबूरीअ तहत जेकॾहिं माण्हू क़ुर पाक खे पुठी ॾेई वेहे थो हुनजे एतिक़ाद ऐं नज़रिए में इहा शइ न आई त मां हरू भरू क़ुर खे पुठी थो ॾियां बेहरमती थो कयां त सच पच ॾोह ई कोन्हसि सच पच ॾोह कोन्हसि पर ज़ाहिरी तौर ते का मजबूरी बि न हुजे त हरू भरू क़ुर पाक खे ज़ाहिरी पुठी बि न ॾिजे इहा बि बेअदबी आहे बाक़ी मुराद इहा ज़ाहिरी पुठी न आहे हक़ीक़ी अमली पुठी आहे इहो मसइलो चिटो आहे मिसाल ॾियां वञा हिकिड़ा नंढा ॿार या घर जे अंदरि क़ुर पाक पियो आहे काफ़ी सारा भाती आहिनि घर में या क़ुर पाक पढ़ण महिल स्कूल में या कॉलेज में यूनिवर्सिटी में मदरसे में पढ़ण महिल ॿारनि जो तइदाद घणो आहे उहे हाणे वेहनि कीअं क़ुर शरीफ़ खणी ज़ाहिर आहे हिक ॿिए खे पुठी थींदी उन्हनि जी हिक ॿिए जे पोयां वेहंदा त बि पुठी थींदी सभु हिक ॿिए खे पुठी ॾींदा त बि किथे न किथे अहिड़ी सूरत हाल पैदा थींदी जो पुठी थींदी पोइ उते वेही सघनि था या न जवाबु साॻियो ई आहे इहा त ज़ाहिरी पुठी आहे जेका हक़ीक़ी तौर ते माण्हू पुठी नथो ॾियणु चाहे ही मजबूरन सोर जे करे वेठो आहे पुठी ॾिनी अथई
काबतुल्लाह शरीफ़ खे बि ईअं पुठी न ॾिबी आहे। मां वेठो आहियां काबतुल्लाह खे पुठी ॾेई, क़ुर शरीफ़ जूं दरियूं आहिनि, क़ुर शरीफ़ पोयां पियो आहे, हिते जेकॾहिं कोई हेॾे मुंहुं करे वेहे क़ुर शरीफ़ खे पुठी अचे, या हितां कोई वेहे हिते कोई चढ़ी वेहे हिते क़ुर शरीफ़ पियो हिनखे पुठी अचे, इहा पुठी मुराद न आहे। पुठीअ मां मुराद आहे त क़ुर पाक जे अहकामनि खे कन ई न ॾे, पंहिंजे मर्ज़ीअ ते गुज़ारे ज़िंदगी, अहकामनि जे मुताबिक़ न हले, पंहिंजी मन मस्ती करे हले, इहा आहे हक़ीक़ी पुठी जेका हिन आयत वाज़े करे छॾियो। उन्हनि पंहिंजे पुठीअ पर उछलायो, माना असांजे अहकामनि जी उलट पुलट कयूं, थोरे क़ीमत में ख़रीदो फ़रोख़्त करे असांजा अहकाम मटाए छॾियूं, इहा आहे पुठी। हीअ ज़ाहिरी पुठी न, पर चूंकि अलबत्ता लफ़्ज़ जो अल्लाह ताला फरमाया पुठी त असां ज़ाहिरी पुठी बि कोन ॾींदासीं, इहा बि अदब जे ख़िलाफ़ आहे। ईअं न त मजबूरन कंहिंखे इजाज़त ॾियूं था त बाबा सोड़ा ऐं तूं पुठी ॾियण जो इरादो बि नथो करीं, एतिक़ाद बि कोन त मां सच पच क़ुर खे पुठी ॾेई बेअदबी थो कयां, इहो इरादो बि न अथई, त मजबूरन घड़ी खनि राति गुज़ारे वञ, थी वेंदो जाइज़ आहे। पर हक़ीक़ी तौर ते जिथे गुंजाइश न हुजे अहिड़े क़िस्म जी हर भरू बि पुठी न ॾे, इहा बि बेअदबी आहे। हिकिड़ो मसइलो वाज़िह थी वियो। पोइ अॻिते अल्लाह तबारक व तआला फरमायो वला तहसबन अलज़ीन यफरहून बिमा आतऊ, ख़ुशि न थियनि इहे माण्हू, छा था इहे भाइनि त असां जेका चालाकी कई आहे इहा असांजी फबी वई। वला तहसबन अलज़ीन यफरहून बिमा आतऊ, पंहिंजे ख़ुशीअ खे ख़ुशी न भाइनि इहे माण्हू जेके उन्हनि कुझु पंहिंजा अमल कया आहिनि, माना पंहिंजे कए ते फूंड जेका कनि था इनखे ख़ुशी महसूसु न कनि। वयुहिब्बून अन युहमदू बिमा लम यफ़अलू, ऐं जेके कम हुननि न कया आहिनि उन्हनि कमनि में बि हिननि ॾे मंसूब करे हिननि जी तारीफ़ कई वञे, इन जो इंतज़ारु था कनि, हिन ते ख़ुशी था महसूसु कनि ऐं इन्हनि खे पसंदि था कनि, ईअं बि न कनि। फला तहसबन्नहुम बिमफ़ाज़तिन मिनल अज़ाब, पोइ इहे अज़ाब जे पकड़ खां बची न सघंदा। ईअं न सम्झो त इहे अज़ाब जे पकड़ खां बची वेंदा, न न न न कोन बचंदा। वलहुम अज़ाबुन अलीम, इन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। हिन आयत जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला उन्हनि माण्हुनि जे तरफ़ इशारो कयो जेके हुज़ूर सलातो वसलाम जंहिंजे आॾो उबती सुबती ॻाल्हि करे पोइ चवनि पिया त असांजो अॼु कूड़ फबी वियो, ख़ुशि पिया थियनि। अल्लाह से फरमायो सुणा तूं ईअं न भाइजां त इहा हिननि जी ख़ुशी आहे पंहिंजे कए जी जेका इहे कनि था, न कई हिन ते ख़ुशि थियनि, न कई हक़ीक़ी ख़ुशी आहे हिननि जी। वयुहिब्बून अन युहमदू बिमा लम यफ़अलू, ऐं इहे पसंदि था कनि हिन ॻाल्हि खे त जेके इन्हनि कम न कया आहिनि उन्हनि में बि हिननि जी तारीफ़ थिए। माना मसलन अब अॼु गलीअ जी कंहिं सफ़ाई करे छॾी, जंहिं गलीअ मां ईंदे वेंदे हर माण्हूअ खे तकलीफ़ हुई, सफ़ाई त हले कंहिं कई, पर तारीफ़ हिकिड़े विच मां 3 माण्हूअ जी थी, उहो वरी ख़ुशि पियो थिए त वाकई मुंहिंजी तारीफ़ थी थिए ऐं मां सफ़ाई कई आहे, सब तारीफ़ था कनि। अल्लाह से फरमाए थो जेको कमु तो न कयो हुन ते फूंड न कर, ख़ुशि न थी, उन ते ख़ुशी न कर, ख़ुशी उहो करे जेको उहो चङाई जो कमु करे। ऐं वरी हीअं कॾहिं कॾहिं जीअं उन दौर में यहूदनि ईअं कयो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे आॾो मुनाफ़िक़नि बि कूड़ हणी पंहिंजी जान छॾाई त साईं कसम अल्लाह जो असांजे घर में हीअ मजबूरी हुई, तॾहिं जंग ते कोन हलियासीं। पोइ वरी होॾां वेही करे महफ़िल में इंतज़ारु पिया कनि हिन ॻाल्हि जो त ॾिसूं हुज़ूर जन असांजी तारीफ़ कंदा त हिननि खे इहा मजबूरी थी पए न त हलनि हा, हुज़ूर जन जे ज़बान मां इहे लफ़्ज़ निकिरनि त असांजी तारीफ़ थिए। होॾां हणऊं कूड़ ते बि पुर उमेद आहिनि त असांजी तारीफ़ थींदी। अल्लाह जी फरमायो इहा बि उमेद न रखो त मुंहिंजे नबीअ जे ज़बान मां तव्हांखे अहिड़े क़िस्म जी साराह मिलंदी, इहा उमेद बि न रखो। वलहुम अज़ाबुन अलीम, इन्हनि जे लाइ अज़ाब आहे। हाणे अज़ाब कहिड़नि माण्हुनि जे लाइ आहे जेके कम ॿिया कनि चङाईअ जा, पर साराह वरी हिननि जी थिए ऐं उन ते सच पच ख़ुशि थियनि ऐं उन जी उमेद बि रखनि, कम हिकिड़ा कंदा पर साराह मुंहिंजी थींदी, इन्हनि जे लाइ सज़ा। ऐं वरी पंहिंजा जेके बुरायूं बुछड़ायूं करे पोइ फूंड कनि, अॼु हीअं करे छॾियोमांसि, अॼु हीअ सज़ा ॾियारे छॾीमांसि, अॼु अहिड़ो पादर खलो हणाए छॾियोमांसि ज़िंदगी भर यादि कंदो। हिकिड़े माण्हू सां नाजाइज़ी कई अथई, ज़ुल्म कयो अथई, पोइ वरी ख़ुशी थो महसूसु करे त हिन सां अॼु मां अहिड़ी सज़ा जुट कई आहे। अल्लाह से फरमाए थो ईअं जेकॾहिं नाजाइज़ करे ख़ुशी महसूसु कंदो त पोइ वलहुम अज़ाबुन अलीम, इहा हुन जे लाइ सज़ा आहे। ऐं इहो अमल बि उन दौर में यहूदनि जो, नसराननि जो, मुनाफ़िक़नि जो, मुस्लमाननि जो न आहे। क़ुर पाक इहा तालीम थो ॾिए।
आख़िर में अल्लाह ताला फरमायो वलिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द, ज़मीन ऐं आसमान जी समूरी जो समूरी मुकम्मल बादशाही अल्लाह ताला जे ज़ात जी आहे। वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लाह ताला हर शइ ते ताक़तवर आहे, हर शइ ते वस वारो आहे, कुदरत वारो आहे। ज़रो ज़रो हुनजे ताक़त ऐं कंट्रोल में आहे, कुदरत में आहे, जीअं चाहे तीअं करे सघे थो। हक़ीक़ी मालिक उहो, हक़ीक़ी बादशाह उहा, सभु कुझु हुनजो आहे। आरज़ी तौर ते का ज़मीन जी टुकड़ी कंहिंखे ॾेई कंहिंजे नाले सां मनसूब कई अथई, हीअ ज़मीन बाबा हिन जी आहे, अॼु हे इन ज़मीन जो मालिक थो सॾिजे, पर सच पच 50 साल पहिरियां हिन जो मालिक को ॿियो हो, 100 साल पहिरियां अञा टियों हो, 50 साल पहिरियां अञा को टियों मालिक हो। अल्लाह ने फरमाए थो मुंहिंजी मर्ज़ी आहे हिन जा मालिक केतिरा ई मटायां, मुंहिंजी मर्ज़ी आहे हुनजे ख़ानदान में हलायां, या मुंहिंजी मर्ज़ी आहे हुनजे ख़ानदान में अहिड़ो शोधो पैदा कयां जेको उको मुको इहा ज़मीन खपाए कंहिं अहिड़े खे ॾेई छॾे जो हुनजे ख़ानदान मां ई निकिरी वञे, विरासत में ई हिननि जी न अचे, कंहिं ॿिए खे मालिक बनाए छॾियां। तॾहिं फरमाई त बादशाही सॼी जो सॼी मुंहिंजी आहे ज़मीन आसमान जी, मां हर शइ ते ताक़तवर आहियां, जीअं चाहियां तीअं कयां। जॾहिं बादशाही मुंहिंजी आहे त हुकुम बि मुंहिंजो हलंदो, कानून बि मुंहिंजो हलंदो, उसूल बि मुंहिंजो हलंदो, ऐं इताअत बि मुंहिंजे हुकुम जी कई वेंदी। हाणे ज़ाहिरी तौर ते ॾिठो वियो त यहूदियुनि ऐं मुनाफ़िक़नि जी बुछड़ाई ऐं बुराई बयानु कई वई, पर गहराई असां जॾहिं ॾिठो वियो त हिननि आयतुनि असांखे काफ़ी सारा सबक़ बि सेखारिया। हिकिड़ो सबक़ इहो त माण्हू गुनाह करे, नाफ़रमानी करे, बदकिरदारी करे, ज़िद्दियत ऐं जहालत करे, कंहिंसां नाजाइज़ी करे, पोइ फूंड न करे कॾहिं बि, इहा फूंड ॻिचीअ पइजी सघेसि थी। कंहिंसां नाजाइज़ी कंदो बदिले में थींदसि, फ़िलहाल भले ख़ुशी महसूस करे त मुंहिंजो मुखालिफ़ हो, अॼु अहिड़ी थी अथसि ज़िंदगी भर न थी हूंदसि, अहिड़ी ख़ुशी थो महसूस करे। अल्लाह से फरमाए थो त ॿिए सां जुठ करे कॾहिं फूंड न कजो। वला तहसबन्न अल्लज़ीना यफ़रहून बिमा अतौ, इहे ख़ुशि न थियनि, छो त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, अॼु ॿियनि सां कई अथनि सुभाणे संदन थींदो। ॿिए नंबर में सबक़ ही मिलियो, कोई बि नेक अमल कजे न त बि उन ते तारीफ़ जो इंतज़ारु न कजे, को बंदोबस्तु न कजे त मां हीअ चङाई कई आहे, हाणे मुंहिंजी का साराह बि थींदी, उनजो इंतज़ारु न करे त ॾिसूं हिन मुंहिंजे चङे कम जी केरु केरु माण्हू साराह कनि था, या इंतज़ारु करे हर हिकु माण्हू खां व्यू वठे, ॾाढे ख़बर आहे हीअ शइ भला ठही आहे, कीअं हिन जो तुंहिंजो नज़रियो छा आहे, छा थो तूं चवणु चाहीं, त माना कोई तारीफ़ करे मुंहिंजी कॾहिं बि न कजे। क़ुरान पाक फरमायो आहे त वयुहिब्बून अन युहमदू बिमा लम यफ़अलू, हिकु त जेको माण्हू कमु चङाईअ जो करे उहो बि उमेद न रखे त मुंहिंजी साराह थींदी, पर ॿियो चङाई बि न करे पोइ बि उमेद रखे त मुंहिंजी साराह थींदी, इहो त अञा बुरो आहे, अञा बुरो। 3 नंबर में अल्लाह तबारक व तआला जो फरमायो यहूदियुनि जी ख़ामी बयानु कंदे त लतो बय्यिनुन्नहु लिन्नास, माण्हुनि जा ॾो तौरात ऐं इंजील खे मुकम्मल तौर ते वज़ाहत सां बयानु कंदव, चिटो चिटो छुपाईंदव न। मसाइलो पैदा थियो त क़ुरान ऐं हदीस जा समूरा मसइला सभु हकाम माण्हुनि जा ॾो चिटा करे बयानु कजनि, चिटा करे बयानु कजनि, को बि मसइलो न छुपाइजे। सवाल पैदा थियो, उनजो जवाब इहो आहे क़ुरान हदीस जी तालीम सफ़ा चिटी आहे, पर किथे किथे माण्हुनि जो नज़रियो कचो आहे, नवां इस्लाम में आया आहिनि, ज़हन कचो अथनि, पंहिंजे कुफरिया ज़िंदगी या नाफ़रमानीअ वारी ज़िंदगीअ मां नवां अञा इस्लाम में आया आहिनि। उते जेकॾहिं ॻरा ॻरा चिटा चिटा बयान सभु बयानु कबा, मसइला बयानु कबा, त उते फितने पैदा थियण जो ख़दशो हूंदो आहे। उते मसलियत तौर ते फ़िलहाल उन्हनि ॻाल्हियुनि खे बयानु न कजे जेसि ताईं उहे माण्हू मज़बूत थियनि, पक्का थियनि, पोइ उन्हनि जो बयानु कबो। जिथे ज़रूरत हुजे उते चिटो बयानु कजे, जिथे फ़िलहाल माण्हू कचा आहिनि। मसलन मिसाल ॾियां, हिकिड़ो माण्हू नओं मुस्लमान थियो आहे, उथंदे ई हुनखे चइबो त हल बाबा जिहाद ते था हलूं, त उहो चवंदो यार वॾी ॻाल्हि आहे, अॼु मां मुस्लमान थियो आहियां, मूंखे अञा ख़बर ई कान्हे का तूं उथंदे हाणे कढवे त उतां ई फिरी न वञे, इनखे फ़िलहाल इहा ॻाल्हि तकड़ में न कबी, इहा मसइले तौर ते इते बयानु न कबो। हा जॾहिं उहो आहिस्ते आहिस्ते पको जो तालीम पाण पढ़ियईं, ख़बर पइजी वियसि त जिहाद बि अहम फरीज़ो आहे ऐं उनजे लाइ हुनजो ज़हन तयारु थियो, थोरो पुराणो थियो, ऊच नीच मां गुज़रियो, पोइ सभु ॻाल्हियूं हुनखे ॿुधाए ॾियूं।
त इहो वक़्तु मसलहत तौर ते मसइलो बयान न करणो फितने खां बचण ख़ातिर इहो क़ुर पाक जी आयतुनि खे लिकाइण मुराद न आहे। इहो मसइलत आहे, इन में कोई हर्ज बि कोन्हे, इन में को गुनाह कोन्हे, पर उको मुको हुनजो मुनकिर माण्हू न हुजे। अहिड़ो ॿियो हिकिड़ो मिसाल ॾियां, अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक में फरमायो आहे फनकिहू मा ताब लकुम मिनन निसा, जिथां पसंदि अचेव उतां शादी कयो। मर्दनि जे लाइ बि हुकुम आहे, औरत खे बि हुकुम आहे। पोइ मर्द त पसंदि कंदो, असां सभु पुछंदासीं बि छोकिरनि खां अब हितां तोखे परणायूं था, तोखे ॻाल्हि पसंदि अचे थी? जे चवंदो हा त ठीकु आहे, पर न्याणियुनि खां बि पुछंदासीं, न्याणियुनि खे इहो चवंदासीं त हे तोखे हमरा ॾियूं था, ठीकु आहे? उन जवाबु न ॾिनो, ख़ामोशी अख़्तियार कई, त बि चइबो हा ठीकु आहे। उनखां पुछूं जेकॾहिं त तुंहिंजो किथे इरादो आहे, जीअं छोकिरे खां पुछंदा आहियूं तुंहिंजो किथे इरादो आहे, भला कुझु तूं बि कुझु सुणाई ॿुधाए न, हे माइट मिट फलाणा फलाणा फलाणा, तूं ॿुधाए त किथां तोखे रिश्तो खपे। पोइ जेकॾहिं उहो चए हितां जा हितां जा हितां, हुनखां बि वठूं था, न्याणीअ खां पुछंदासीं त तूं ॿुधाए किथां, ऐं जेकॾहिं हुन नालो वरितो फलाणी जाइ तां, त पोइ असां सफ़ा चिड़ी वेंदासीं त माना तुंहिंजे ज़हन में फाल्टू आहे, हीअं आहे, ख़राबु आहे, तालुक आहे, ईअं वठंदासीं। हालांकि क़ुर पाक त चए थो ॿिन्हिनि जे लाइ त जिथे पसंदि हुजे उते कयो, पर इहो मसइलो मेंबर ते वेही जेकॾहिं असां बयानु कंदासीं वॾे वाक़े, त खोड़ ई न्याणियूं खोड़ ई छोकिरा पंहिंजे मर्ज़ीअ ते पीउ माउ खे छॾे करे अहिड़ा पसंदि जा पाणा कंदा, जंहिंजी तबाही तव्हां असां अखियुनि सां ॾिठी आहे दुनिया में। इन जे करे मसइलो ज़रूरु आहे, उहो हीअं बिरादरीअ में तन्हाईअ में पंहिंजे चङ मुड़सीअ में वेही करे उन मसइले ते अमल करे पहिरियां वॾा पंहिंजो फ़ैसिलो कंदा, नंढ वॾ जो फ़ैसिलो, नफ़े नुक़सान जो फ़ैसिलो, पंहिंजे पराए जो फ़ैसिलो, दीन बेदीन हुजण जो फ़ैसिलो चङी तरह उन में जाचे करे पोइ फ़ैसिलो कबो। पोइ पुछबो बि ज़रूर, पसंदि पियो त बिस्मिल्लाह, जे न पसंदि पियो त वरी ॿियो। पर असां पसंदि वारो पासो छोकिरे खे घणो पुछी करे अख़्तियार ॾींदा आहियूं, न्याणीअ खे कोन ॾींदा आहियूं। न्याणीअ खे बसि असांजे मर्ज़ीअ ते हलणो आहे, बसि मजबूरन। इहो ज़ुल्म कोन्हे? जे ईअं कंदासीं त का बि न्याणी पीउ माउ जे मर्ज़ीअ ते निकाह न कंदी, उनखे जिते वणंदो उते कंदी, पोइ पीउ माउ जी बेअदबी थींदी। तंहिंजे करे इन मसइलनि खे मसइलत तौर ते पीउ माउ जे हवाले कबो, छो त पीउ माउ कॾहिं बि उन्हनि जो नुक़सान कोन चाहींदा। त क़ुर पाक जे अहकामनि खे बयानु करण में हिकमत ज़रूर आहे। इन हिकमत खे क़ुर पाक जी छुपाइण वारी ॻाल्हि में आणे करे उन ते फतवा लॻायूं, इहा न आहे। इन छुपाइण इन हिकमत में को जुर्म कोन्हे को। इन तहत क़ुर पाक जे मसइलनि खे बयानु करण में हिकमत ऐं बसीरत खे इस्तेमालु करण में उलमा इकराम मुहद्दिसीन इज़ाम इन समूरनि बयानु कयो आहे त इहा हिकमत बसीरत रखिजे। अल्लाह पाक तव्हां असांखे क़ुर पाक जे आयतुनि जे ॿुधण ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल